दोस्तों, सज्जनों, सिंधु देश मुक़दरा साईं GM सैयद रहबरा अॼोके मुझे हिन फेसबुक लाइव अचण जो मक़सद ऐं ही अॼोको प्रोग्राम इन करे ज़रूरी हुयो जो सिंध जा ॿेट, सिंध जा वसीला, सिंध जा नौजवान, सिंध जा तारीख़ी माग, सिंध जी ॿोली ऐं सिंधियत हिक खतरे में पियल आहे। रियासत पाकिस्तान जंहिंखे पंजाब चइजे, उन जा ॾाढ मुसलसल वधंदे वधंदे हाणी असांजो जीअण जंजाल करे छॾियो अथनि। असां वटि ॿियो को बि रस्तो हाणे नाहे बचो जो हिननि जी रस्ता रोक कयूं, हिननि जी रंड रोक कयूं। छो जो जॾहिं दुश्मन दर ते अची वञे, जॾहिं दुश्मन तव्हांजे घर जे दर ते अची वञे त वस आहर जेको कुझु करे सघिजे थो उहो करणु घुरिजे। छो जो पंहिंजे वजूद जो, पंहिंजे पाण बचाइण जो उहो वाहिद हल ई हूंदो आहे। त उन करे अॼु मां ही लाइव सेशन रखियो। घणनि ॾींहंनि खां पोइ हिकु लाइव सेशन मां रखियो फेसबुक ते, जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो हुयो त असां सां हींअर जेके असां वटि चैलेंजिस आहिनि, सिंध ऐं सिंध जी आज़ादी ऐं सिंध जी ग़ुलामीअ सां सलाहियल जेके बि मामला आहिनि, उन्हनि ते असांखे सोचणु वीचारणु घुरिजे, असांखे सम्झ आहर इन्हनि शयुनि ते ॾिसणु घुरिजे ऐं असांखे हल ॻोल्हणु घुरिजनि। ईअं न थिए एतिरी देरि थी वञे जो असां जो वजूद ई ख़तम थी वञे, असांजा ईंदड़ नस्ल सिंधी सॾाइण खां रहिजी वञनि, असांजी ईंदड़ नस्ल सिंधियत जे लफ़्ज़ खां जेको सो सिंधियत जे लफ़्ज़ खां बि वांझायल रहे, असांजी ॿोली तबाह थी वञे, असांजी ॿोली ख़तम थी वञे, सिंधियत किथे न ख़तम थी वञे। इन्हे जे करे दुश्मन दर ते बीठो आहे ऐं हींअर दुश्मन जॾहिं दर ते बीठो आहे त उन वक़्तु इहा शइ नाहे ॾिसबी त हाणे असां वटि केतिरा वसीला मौजूदु आहिनि ऐं असां वटि छा जेको सो वसाइल आहिनि ऐं असां इन दुश्मन सां कीअं जेको सो मुहाॾो अटकाए सघूं था। उन करे ही अॼोको सेशन मुंहिंजो जंहिंमें मां मेन पॉइंटूं जेके रखंदुसि ऐं तव्हां सभिनी दोस्तनि अॻियां जेको सो बयानु कंदुसि, उहे मेन पॉइंटूं इहे ई हूंदियूं त सिंध ऐं सिंधियत ते हमिलो, असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ा, असांजे ॿेटनि ते कब्ज़ा, असांजे कुदरती वसीलनि ते कब्ज़ा, धारी आबादकारी, असांखे अक़लियत में तब्दील करणु, रियासती ॾाढ ऐं ही जबर जेको मुसलसल वधंदो पियो थो वञे, हाणे साह मुंझे थो। ऐं जॾहिं साह मुंझंदो आहे त असां हर हथ पेर हणी ऐं पंहिंजे वजूद ऐं पंहिंजे ज़िंदगीअ खे बचाइण जी कोशिशि कंदा आहियूं। त उन करे ही प्रोग्राम अॼोको जेको मां रखियो, उन में असां सां जेको ही ज़ुल्म थिए पियो थो, असां सां जेका ही ॾाढाई थिए पई थी, ही जबर जेको थिए पियो थो, उन खे रोकण ऐं उन जा नतीजा कहिड़ा थींदा ऐं उन जा उपाव कहिड़ा थी था सघनि, उन हवाले सां ही अॼोको मां प्रोग्राम रखियो, जंहिंमें मुंहिंजूं ख़ासि पॉइंटूं जेके हूंदियूं उहे ॿेटनि जे हवाले सां हूंदियूं, जेके सिंध जा ॿेट, सिंध जी ज़मीन, सिंध जो हिस्सा जेके रियासत ॾाढ ज़रिए, वफ़ाक़ी कानूननि जे ज़रिए, सदारती कानूननि जे ज़रिए असां खां खसे रही आहे,
उन हवाले सां मां कुझु तफ़सील ॿुधाईंदुसि त इहो UNO ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में इन जे बाबति छा जेको सो कानून ऐं क़ाइदा आहिनि। इवन पाकिस्तान जो जेको कानून ऐं क़ाइदा आहिनि उन में इन जे ख़िलाफ़ छा छा थी सघे थो, जॾहिं त ही वफ़ाक़ी कानून जेको 25 सुफ़नि ते ॿुधल आहे, जेको सदारती आर्डिनेंस आहे उहो 25 सुफ़नि ते मुश्तमिल आहे। उन में इहो क्लियर लिखियो वियो आहे त ही आर्डिनेंस पाकिस्तानी कोर्टनि में चैलेंज नथो करे सघिजे। त इन हवाले सां मां मुख़्तलिफ़ जेको सो मामला तव्हां अॻियां ऐं जेके बि दुनिया में रहंदड़ सिंधी आहिनि उन्हनि अॻियां रखंदुसि। उन खां पोइ जेको असांजो पाणी ऐं डैम जेके ठाहिया पिया था वञनि, जॾहिं त असां हड़तालूं कयूं पिया था, असांजे बग़ैर इजाज़त जे, सिंध जे इजाज़त जे बग़ैर उहे डैम असां हड़तालूं कंदा रहियासीं, असां निंदा कंदा रहियासीं, असां हर फोरमनि ते जेको सो उन्हनि खे रद्द करे चुका आहियूं, पर पोइ बि रियासत इन पंहिंजे ॾाढ ऐं जबर खां नथी मुड़े ऐं उहे डैम अॼु बि कमु हले पियो थो उन्हनि ते। त इन्हनि मामलनि ते असांखे सोचणु ऐं सम्झणु घुरिजे। उन खां पोइ जेको सो मां कुदरती वसीलनि ते ॻाल्हाईंदुसि, जेके सिंध जा कुदरती वसीला, कुदरती गैस, कोयलो, पेट्रोल ऐं असांजा मैदनी जेके बि वसीला आहिनि उन्हनि जे बारे में मां सभिनी दोस्तनि ऐं सॼणनि सां कुझु हक़ीक़तूं अॻियां रखंदुसि। जॾहिं त पंहिंजो ॿियो टॉपिक जेको हूंदो उहो जबरी गुमशुदगियूं हूंदियूं। जबरी गुमशुदगियूं जॾहिं पाकिस्तानी कानून मुताबिक़, दुनिया जे कंहिं बि कानून मुताबिक़ जबरी गुमशुदगियुनि जो को जवाज़ ई नाहे। तव्हांखे 24 कलाकनि में जेको सो थाणे ते, पुलिस में, कोर्ट में जेको सो जंहिंखे बि खंभियो वञे थो उनखे पेश करिणो आहे, पर अॼु ताईं उन ते को बि अमल नथो थिए। त उन हवाले सां पिणु पाण जेको सो हिन अॼोकी कचहरीअ में, अॼोकी लाइव फेसबुक में ॻाल्हाईंदासीं। उन खां पोइ असांजो ॿियो टॉपिक जेको हूंदो जबरी मज़हबी तब्दीलियूं। मज़हबी तब्दीलियूं जेके पाकिस्तान में इस्लाम जे नाले ते, मुसलमानियत जे नाले ते हिंदू सिंधी जेके असुल वारिस आहिनि सिंध जा, उन्हनि सां जेको बि ज़ुल्म थिए पियो थो, जेका बि उन्हनि खे तकलीफ़ अचे पई थी, त पाण उन बाबति पिणु ॻाल्हाईंदासीं ऐं उन जे बारे में कानून ऐं दुनिया जा जेके लॉ ऐं ह्यूमन राइट्स, यूनाइटेड नेशंस ऑर्गेनाइज़ेशन छा चए थी ऐं असां वटि छा पियो थो थिए, त पाण उन बाबति बि ॻाल्हाईंदासीं। ऐं उन खां पोइ जेको ही नयूं फ़ौजी छावणियूं सिंध में ठाहियूं पियूं थियूं वञनि, सिंध जा इदारा, सिंध जूं ज़मीनूं जेको रियासत मुसलसल पंहिंजे वफ़ाक़ी आर्डिनेंस जे ज़रिए, पंहिंजे फ़ौज जे ज़रिए, पंजाबी फ़ौज जे ज़रिए जेके असांजूं ज़मीनूं लुटे ऐं तबाह करे पई थी, ऐं धारी आबादगारी ऐं मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स असां वटि जेके कया पिया था वञनि, शुरू कया विया आहिनि या जेके कंप्लीट थिया आहिनि, त मां उन्हनि ते पिणु जेको सो थोरो ॻाल्हाईंदुसि। ऐं उन खां पोइ आख़िर में असांजो जेको कंक्लूजन हूंदो या असां जेका आख़िर में इन्हनि मसइलनि जो हल या ही जेका बि ॾाढ जबर आहे उनखे असां कीअं रोके था सघूं ऐं हिन गंभीर सिचुएशन मां, हिन मामले मां कीअं अॻिते निकिरी था सघूं, पंहिंजे सिंध जो दिफ़ा कीअं करे था सघूं, उन मुताबिक़ उन बाबति मां कुझु तफ़सील रखंदुसि। जीअं त अॼोको जेको मौज़ू, मुंहिंजो ख़ासि मौज़ू आहे उहो ॿेटनि जे बारे में आहे ऐं ॿेटनि जे हवाले सां आहे। बाक़ी जेके ॿिया जेके बि पॉइंटूं आहिनि या जेके बि मसइला आहिनि उन्हनि ते असां थोरो ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। मां हिन ॿेटनि जे हवाले सां काफ़ी जेको सो मज़मून बि लाथा आहिनि ऐं ॾींहं ॿिनि में इंटरनेशनल मीडिया ते इंग्लिश में, उर्दूअ में, सिंधीअ में
पिण मुंहिंजा मज़मून जेको सो तव्हां दोस्तनि अॻियां पेश हूंदा, जन मां तव्हां असल हक़ीक़तुनि खे असल हक़ीक़तुनि खे सम्झी सघंदासीं त ही असांजी सूरत हाल, असांजो जेको ही मामिलो आहे ॿेटनि वारो, ख़ासि करे धारी आबादगारीअ सां, असांजे कुदरती वसीलनि सां, सीपेक सां ऐं असांजी इन्वायरमेंट सां सिंध ते कहिड़ा इन जा असर पवंदा, त उन हवाले सां काफ़ी कारआमद साबित थींदो। त असां हाणे जेका पहिरीं शुरूआत कयूं था उहा ॿेटनि जे हवाले सां कयूं था त ही ॿेट जेके सिंध जा ॿेट, असांजे सिंधू सागर, सिंधू समुंड जा जेके ॿेट आहिनि, उहे रियासत वफ़ाक़ी आर्डिनेंस, जंहिंखे प्रेज़िडेंशियल आर्डिनेंस चयो वियो आहे, उन मुताबिक़ चोरीअ छुपीअ, बग़ैर कुझु ॿुधाइण जे, बग़ैर कंहिं इंफॉर्मेशन जे सॼो अमल करे ऐं गुज़िरियल हफ़्ते में हिकु आसामीअ जो ऐलान कयो त आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी ठाही वई आहे ऐं उन आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटीअ जे चेयरमैन जे लाइ हिकु पोस्ट जो ऐलान कयो वियो। तॾहिं असांखे ख़बर पई त ही जेका आइलैंड या जेके ॿेट जज़ीरा सिंध जा आहिनि, उन जे मुताबिक़ हिकु आर्डिनेंस बि जारी थियो आहे, जेको साल अॻु में इन ते कमु कयो वियो ऐं असांखे अॼु ख़बर पई आहे त दुनिया जे कंहिं बि कानून, कंहिं बि इंटरनेशनल लॉ ऐं ह्यूमन राइट्स जे वायलेशन जे इहो पिण ख़िलाफ़ आहे त तव्हां कंहिं बि इलाइक़े में उतां जे माण्हुनि, उतां जी लोकल आबादी, जेके उतां जा असल रहाकू आहिनि, उन्हनि जे इजाज़त खां बग़ैर कॾहिं बि तव्हां को बि मेगा प्रोजेक्ट शुरू नथा करे सघो। ऐं जेकॾहिं तव्हां को बि अहिड़ो प्रोजेक्ट शुरू कयो था त उन जी पहिरियां रिपोर्ट तव्हांखे यूएनओ में जमा कराइणी हूंदी आहे। पर ही सभु वायलेशन, यूएनओ जी वायलेशन त छा, पर इवन जेको पाकिस्तान जो कानून आहे, 172 आर्टिकल आहे, उन जा 1 ऐं 2 जेको सो सब आर्टिकल्स आहिनि, जिन में क्लियरली इहो मेंशन थियल आहे, उन्हनि में क्लियरली इहो ॿुधायल आहे त तव्हां के बि जज़ीरा, का बि ज़मीन, के बि कुदरती वसीला बग़ैर उन इलाइक़े जे, उतां जे रहवासियुनि जे, उतां जे माण्हुनि जे, जेकॾहिं हिकु मुल्क आहे, उन जूं ॿियूं इकाइयूं आहिनि, जीअं सूबा इकाइयूं हूंदियूं आहिनि, त उन्हनि जे सूबनि जे इकाइयुनि खां इजाज़त जे बग़ैर या उतां जे माण्हुनि जे इजाज़त खां बग़ैर तव्हां को बि अहिड़ो आर्टिकल, आइन, ऑर्डिनेंस पेश नथा करे सघो। त पाकिस्तानी फ़ौज, पंजाब, चाइना खे ही सिंध जा ॿेट खपाए चुको आहे। उन जो हवालो मां हाणे तव्हांखे ॾींदुसि त ही जेको असांजा ॿेट आहिनि, जेके 2 गॾियल ॿेट आहिनि, ॿुढो ॿेट ऐं जेको सो ही ॿई ॿेट असांजा 2019 में इमरान ख़ान, जेको फ़ौज जो हिकु गुॾो आहे, पपेट आहे, पाकिस्तानी प्राइम मिनिस्टर इज़ ए पपेट ऑफ पाकिस्तान मिलिट्री एंड एस्टेब्लिशमेंट। ही जेको पाकिस्तानी गुॾो आहे, वज़ीर आज़म जेको पाण खे चए थो, जेको तालिबान खान आहे, पाण हिकिड़ो चर्सी ऐं मवाली आहे, उन 2019 में चाइना जो विज़िट कयो हो ऐं जॾहिं 2019 में उहो चाइना वियो त उन्हनि सां हिकिड़ी डील करे आयो, जंहिंजो अॼु ताईं असांखे न ॿुधायो वियो। ऐं ही ॿेट असांजा जेके सिंध जा आहिनि, उन्हनि खे चाइना जे हवाले करे आयो। ही हाणे इन सां गॾु हिन खे सीपेक सां जोड़ियो वियो आहे। जीअं असांजो भाषा डैम, जेको भाषा डैम ते कमु शुरू थी चुको आहे, उहो पिणु असांजे इजाज़त खां बग़ैर सिंधियुनि केतिरा एहतजाज कया, सिंध जे माण्हुनि केतिरियूं जेको सो दाहूं कयूं, पर कंहिं न ॿुधो।
न दुनिया जे आलमी इदारनि ॿुधो, न सिंध जे आवाज़ खे लोकली ॿुधो वियो। सिंध जो मीडिया, सिंध जूं अख़बारूं, सिंध जा जेके बि सम्झ रखंदड़ सहाफ़ी ऐं अदीब आहिनि, उन्हनि इन बारे में कुझु न ॻाल्हायो, छो जो वफ़ाक़ असांजे इजाज़त जे बग़ैर ॾाढ कंदे, असांखे ख़ौफ़ में रखंदे, असांखे तकलीफ़ में रखंदे उन ते कमु शुरू करे छॾियो। हाणे उहो जेको डैम पिणु आहे उहो सीपेक जो हिसो बणाए छॾियो अथनि, जंहिं ते $16 बिलियन जी इन्वेस्टमेंट रखी आहे। उन खां पोइ 2019 में जॾहिं इमरान ख़ान चाइना वियो ऐं चाइना खे ही ॿेट विकिणी आयो, त उहा बि हिकिड़ी एग्रीमेंट असां खां लिकाई वई। ऐं हाणे सिंध जा ही ॿेट जन ते ही चवनि था त असां मेगा सिटीज़ ठाहींदासीं, मेगा प्रोजेक्ट्स ठाहींदासीं, नवां शहर ॾींदासीं, तरक़ियाती कम शुरू कंदासीं। दुनिया जे कानून जे मुताबिक़ तरक़ियाती कम तेसि ताईं कंहिं बि इलाइक़े में नथा थी सघनि जेसि ताईं आलमी इदारनि जा इहे कानून आहिनि। आलमी इदारनि में इहो सिधो ॿुधायल आहे त आलमी इदारनि में इहो सिधो ॿुधायल आहे त तव्हां के बि इलाइक़ा, ज़मीनूं, कुदरती वसीला उतां जे रहाकुन, असुल रहाकुन जे इजाज़त खां बग़ैर को बि मुल्क उन्हनि ते अमल नथो करे सघे। त हाणे ही जेके ॿेट हिननि चाइना खे विकिरो कया आहिनि, उन सां न सिर्फ़ु धारी आबादकारी थींदी, पर सिंध जा जेके बि सिंध जूं जेके बि इकोलॉजिकल इफेक्ट्स ऐं सिंध जी जेका नेचुरल डिज़ास्टर थींदो, उन खे असांखे ई बर्दाश्त करिणो पवंदो, सिंधियुनि खे ई बर्दाश्त करिणो पवंदो। त उन करे ही ॾाढ ही ज़ुल्म जेको बि असां सां थी रहियो आहे, असांजे अॻियां आहे, असां जो दुश्मन असांखे लुटे पियो थो, असांखे तबाह पियो थो करे, असांखे बार बार जेको सो तंग करे पियो थो, ऐं असां चुप जो रोज़ो रखियो वेठा आहियूं, जेको असांजे लाइ सिर्फ़ु हिन वक़्तु असां लाइ नुक़सानकार न आहे, पर असांजे ईंदड़ नस्लुनि लाइ बि नुक़सानकार आहे। असांजी ईंदड़ नस्लूं शायदि हिन सॼे मामले में, हिन सॼे तकलीफ़ुनि में असांजी ईंदड़ नस्ल जेको सो सिंधी सॾाइण खां बि रहिजी वेंदा। असांजी सिंधियत बि ख़तमु थी वेंदी, असांजो शाह लतीफ़ बि ख़तमु थी वेंदो, छो जो ही जेके मुल्ला असां वटि मुसलसल दहशतगर्दी कनि पिया था, असां वटि ही जेके ॾोहारी तबिको असां वटि मुसलसल चढ़ाइयूं करे पियो थो सिंध ते, असांजे सिंध जे शहरनि ते, त उन जो इहो ई मक़सदु आहे त ही मुलायत असां वटि आणणु चाहिनि था, जेका मुलायत मुंहिंजो कॾहिं बि इहो मक़सदु इन में न आहे त असां को इस्लाम या असां कंहिंजे मज़हब जे ख़िलाफ़ आहियूं, न, हर कंहिंजो मज़हब पंहिंजो आहे, पर जेसि ताईं उहो मज़हब उन हुकूमत, उन मुल्क जे कानून में इन्वॉल्व नथो थिए। पर असां वटि ज़ुल्म इहो आहे त इन मज़हब जे नाले ते ई असांखे बार बार तंग कयो पियो थो वञे, न सिर्फ़ु तंग कयो पियो थो वञे, पर असांजो साह पिणु तकलीफ़ में आहे। हींअर हिननि जे जेका ही ॾाढाई हले पई थी, उन करे असांखे हिननि सभिनी मामलनि खे, ख़ासि करे हिन ॿेटनि वारे मामलनि खे सम्झणु घुरिजे, ऐं इन्हनि ते मुसलसल असांखे न सिर्फ़ु एहतिजाज, पर हिननि जी रंड रोक करणी पवंदी, हिननि जा रस्ता बंदि करणा पवंदा। दोस्तो, जीअं त ही ॿई ॿेट जेके मां इन ते काफ़ी शयूं लिखियूं आहिनि, ऐं मां आस्ते आस्ते तव्हां सभिनी सां इहे शेयर कंदुसि। ही जेके ॿ सिंध जा गॾियल जज़ीरा आहिनि, हिकिड़ो भंडार जज़ीरो आहे ऐं ॿियो ढिंगी जज़ीरो आहे, जेके कराचीअ खां 1 कलाक जे रस्ते ते या 1 कलाक जे सफ़र खां पोइ अचनि था, जन जी टोटल जेका सो एराज़ी 12,000 एकड़ आहे। त ही जेके असांजा ॿई ॿेट
हूअं त ही जेको कोस्टल एरिया आहे सिंध जो, टोटल कोस्टल एरिया जेको सिंध जो आहे उहो तक़रीबन 1000 किलोमीटरनि ते आहे। सिंध जो कोस्टल एरिया जंहिंमें मुंहिंजे ख्याल में 300 जे लॻभॻि जज़ीरा आहिनि, पर ही 2 जज़ीरा छाजे लाइ अहमियत जोगा आहिनि ऐं इन्हनि ते मुसलसल कम बि थींदो रहियो आहे। कम इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त जॾहिं फ़ौजी डिक्टेटर परवेज़ मुशर्रफ हुयो त 2000 में ऐं 2006 में जेको सो इहे साॻाई ॿेट मलक रियाज़ खे, जेको पाण खे किंग ऑफ रियल एस्टेट सॾाए थो, जेको सिंध जे ज़मीनुनि ते मुसलसल कब्ज़ो कंदे सिंध जे आबादियुनि खे, कचनि आबादियुनि खे तबाह करे पियो थो, सिंध जे ॻोठाणनि खे लॾाए पियो थो। मुंहिंजे ख्याल में पोएं हफ़्ते बि हिकिड़ो वाक़ियो थियो आहे कराचीअ में, या हैदराबाद हुजे या नवाबशाह, जिथे बि तव्हां ॾिसंदो त हिननि तरक़ियाती कमनि जे जेको सो आड़ में सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे असुल रहाकुनि खे, सिंध जे ग़रीब अवाम खे लुटियो ऐं तबाह कयो पियो थो वञे, उन्हनि खे लॾायो पियो थो वञे। उन्हनि जा पुराणा घर, उन्हनि जो पुराणियूं कल्चर, उन्हनि जो पुराणियूं रिहाइश गाहूं, उन्हनि जा क़ब्रस्तान बाक़ाइदे जेको सो लताड़िया पिया था वञनि, तबाह कया पिया था वञनि। त 2000 में ऐं 2006 में इहे साॻाई 2 आइलैंड मलक रियाज़ खे पोर्ट कासिम अथॉरिटीअ जे थ्रू खपाया विया ऐं मलक रियाज़ जेको सो इमारात या दुबई, यूनाइटेड अरब एमिरेट्स जे नकील प्रोजेक्ट्स खे घुराए करे ऐं उते मेगा सिटीज़ जोड़ण जो कमु शुरू कयो हो, पर उहो कमु कुझु टाइम खां पोइ रुकिजी वियो, जंहिंजा काफ़ी रीज़न हुया। हिकु त सिंध जा जेके फिशरमैन अथॉरिटी आहे उन्हनि इन ते एतिराज़ विधा हुआ, ऐं फिशरमैन अथॉरिटी त परे जी ॻाल्हि, पर इन सॼे समुंडी इलाइक़े में जेके मैंग्रोव्स आहिनि या जेके असांजा मछेरा, सिंधी मछेरा रहनि था, उन्हनि जो तइदाद 8 लख ताईं आहे। हाणे उन्हनि जेकॾहिं ही ॿेट जोड़िया था वञनि त उन्हनि सभिनी जे ज़िंदगियुनि ते असरु पवंदो, उन सां गॾोगॾु सिंध ते पिणु असरु पवंदो, छो जो असांजी तइलीम, असांजो कल्चर, असांजो पाणी, असांजो घुर्जूं, असांजा शहर, असांजो धारी आबादगारीअ जे करे ही जेके बि शहर अॻियां वेंदा उन सां असांखे ई नुक़सानु थींदो, सिंध खे नुक़सानु थींदो, सिंधियुनि खे ई नुक़सानु थींदो, ऐं कुझु सालनि में शायदि असां अक़लियत में तब्दील थी वेंदासीं, सिंध असांजी न रहंदी, सिंधियत ख़तमु थी वेंदी। इन जे करे ही जेके 2 प्रोजेक्ट आइलैंड्स जा हुया इहे 2000 में ऐं 2006 में जेको सो ख़तमु कया विया हुआ। उन टाइम बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका सिंध जी गद्दार तरीन ऐं कूड़ा हिकिड़ा वॾेरा ऐं ज़ुल्म कंदड़ जेके सो जागीरदार आहिनि, जेके मुसलसल पंहिंजे खसीस कुर्सीअ ख़ातिर, मां अॻु में बि पंहिंजे वीडियोज़ में इहो चयो आहे, मुसलसल पंहिंजे कुर्सीअ ख़ातिर, पंहिंजे खसीस मुफ़ादनि ख़ातिर मुसलसल सिंध जो सौदो कंदा रहिया आहिनि, हर दौर में सौदो कंदा रहिया आहिनि। मां छावणियुनि वारे टॉपिक में इन ते पिणु ॻाल्हाईंदुसि त कीअं जेको सो जॾहिं पन्नू आकिल छावणी 1980 वारे ॾहाके में जॾहिं पन्नू आकिल छावणीअ ते कमु थी रहियो, जेसि ताईं पीपीए खे कुर्सी न मिली हुई त उन पन्नू आकिल छावणीअ ते हुननि मुसलसल एतिराज़ कया हुआ, पर जॾहिं उन्हनि खे कुर्सी मिली त उहा ई बेनज़ीर साहब आहे जंहिं चयो त जेको सो सिंधियुनि जे लाइ ही प्रोजेक्ट तमामु घणो अहम ऐं ज़रूरी आहे। जॾहिं पीपीए खे तकलीफ़ ईंदी आहे, जॾहिं हिननि खे ॻिचीअ मां वरितो ईंदो आहे, जॾहिं हिननि खे घुटो ईंदो आहे त हिननि खे सिंध यादि अची वेंदी आहे। हीअ चवंदा आहिनि त सिंध जो कार्ड असां खेॾंदासीं, ऐं एसि ताईं बि 2-3 दफ़ा हिन टरडे बिलावल पिणु इहो चयो आहे त सिंधू देश असां वटि आख़िरी हल सिंधू देश आहे, जॾहिं त इहो ड्रामो आहे। हिननि खे सिंधू देश सां सिंध सां का बि मोहबत कान्हे, ही सिर्फ़ु असांखे ब्लैकमेल करण लाइ, सिंधियुनि खे ब्लैकमेल करण लाइ, सिंधियुनि जे
सादगीअ मां फ़ाइदे वठण ख़ातिर हिननि अक्सर इहे कम कया आहिनि ऐं सदाईं सिंध कार्ड खेॾी करे पंहिंजे लाइ कुर्सीअ जो हासिलात कयो आहे। जेको साॻियो ॾोह ज़ुल्फ़कार भुट्टो बि कयो हुयो। ज़ुल्फ़कार भुट्टो बि क़ौमियत जे ख़िलाफ़ थी बीही करे ऐं सिंधु देश जे लाइ राहूता हया हुआ। सिंधु देश जे ख़िलाफ़ जेको सो तकलीफ़ूं ॾठियूं असांजे साईं रहबर साईं GM सैयद खे जेके तकलीफ़ूं आयूं उन्हनि में बराबरि जो हिसेवार ज़ुल्फ़कार भुट्टो पिणु आहे, जंहिंजे दौर में जंहिंजे टाइम में साईं GM सैयद खे उन कुराड़प में 32 साल घर में नज़रबंद रखियो वियो हो। उन करे जेको PPअ जो हिन महिल ताईं किरदारु रहियो आहे सिंध जो ऐं सिंध जे बाबति रहियो आहे, उहो B टीम तौर जेका रियासत जी B टीम थी ऐं जेको सो सिंध जे ख़िलाफ़ हमेशह सिंध जो विकिरो कंदी रही आहे। उहा धारी आबादगारी हुजे, उहा सिंध जे माण्हुनि खे ज़लील ख्वार करणो हुजे, सिंध जे माण्हुनि खे जेके बि तकलीफ़ूं अचनि थियूं, इस्पतालूं हुजनि, सिंध जी तइलीम हुजे, बहिराड़ी हुजनि, स्कूल हुजनि, सिंध जी ज़बान हुजे, सिंधी ज़बान हुजे, हमेशह हिननि असां ते वार कया आहिनि। त जेतिरो ॾोहारी पंजाब ऐं पाकिस्तान जा फ़ौजी इदारा जेको असांखे ग़ुलाम बणाए वेठा आहिनि, उन्हनि जी B टीम PP ऐं PPअ जा ई कामोरा ऐं कुझु सरदार ऐं वॾेरा पिणु आहिनि जेके हमेशह सिंध खे तबाह ऐं बर्बाद कंदा आया आहिनि, सिंध जो सौदो कंदा आया आहिनि। पर जॾहिं पाण खे तकलीफ़ आई अथनि त उन्हनि सिंध जो कार्ड खेॾियो आहे ऐं सिंधु देश जो नालो वरितो आहे। मूंखे निसार खोड़े जी इहा ॻाल्हि यादि थी अचे त असां तरक़ीअ जे ख़िलाफ़ न आहियूं, हिननि ॿेटनि ते भले जेको सो शहर अॾियो, पर असां सां पहिरियां ॻाल्हायो। ए निसार खोड़ा, मां तोखां पुछां थो त छा तोखे हिते जेको सो पंहिंजी कमीशन खपे, जेका आसिफ ज़रदारी 10% कमीशन वठंदो रहियो आहे, तोखे उहा ई 10% कमीशन खपे, तॾहिं तूं जेको सो रियासत खे चईं थो ऐं चाइना खे चईं थो ऐं इमरान ख़ान खे चईं थो ऐं पाकिस्तानी फ़ौज खे चईं थो त असां सां ॻाल्हायो ऐं पोइ ई जेको सो जज़ीरा ठाहियो। न, असां कॾहिं बि ही जज़ीरा ठाहिण न ॾींदासीं, न ई तव्हांखे इजाज़त ॾींदासीं त ही तव्हां जेको सो ॻठ जोड़ करे सिंध जा जेके बि जज़ीरा आहिनि, सिंध जूं ज़मीनूं आहिनि, सिंध जा जेके बि कुदरती वसीला आहिनि, उहे रियासत खे पाकिस्तान खे वफ़ाक़ जे नाले ते पंहिंजे 10% कमीशन जे ज़रिए खपाईंदा रहो ऐं सदाईं सौदा कंदा रहो। त ही जेके 2 जज़ीरा मां जंहिंजो नालो वरितो भंडार ऐं ढंगी जज़ीरा आहिनि, इहे सिंध जी मिल्कियत आहिनि। इंटरनेशनल कानून या इवन जेको पाकिस्तान जो कानून आहे, आइन जो आर्टिकल जेको ऑर्डिनेंस आर्टिकल 172 आहे, मां तव्हांखे उन जो जेको सो ॿुधायां थो, 2 पॉइंटूं ॿुधायां थो जन मां तव्हां आसानीअ सां सम्झी वेंदो त ही जेको सो छा आहे ऐं आर्टिकल 172 उन जा 2 पेरा आहिनि उहे छा आहिनि। हाणे आर्टिकल 172 जेको पाकिस्तान जे ऑर्डिनेंस जे मुताबिक़ आहे, उन जे आर्टिकल में लिखियलु आहे त पहिरियों जेको आर्टिकल आहे, पहिरियों आर्टिकल में जेको 172 जो पहिरियों आर्टिकल चए थो, उहो चए थो त एनी प्रॉपर्टी विच हैज़ नो राइटफुल ओनरशिप shall, if located in province, vest in the government of that province and in every other case in the federal government। हाणे जंहिंजो सोली सिंधीअ में मक़सदु इहो आहे त उहे जेके बि इलाइक़ा आहिनि जेके समुंड या जेके सिंध जे इलाइक़नि में आहिनि ऐं उहा प्रॉपर्टी या उहा मिल्कियत जेका बि आहे उहा सूबनि जी मिल्कियत आहे। पर जेकॾहिं उहा 12 किलोमीटर 12 माइलनि खां सिंध जे या जंहिं बि इलाइक़े जे 12 माइल अंदरि समुंड में हुजे त पोइ उहा वफ़ाक़ जे हवाले थी सघे थी। त इन मां इहो
ही ऑर्डिनेंस या ही आइन पाकिस्तान जो आहे। हाणे जेकॾहिं इन आइन खे असां ॾिसूं त उन आइन में सिधो लिखियलु आहे त ही जेको सेशन आहे उहो सिधो सो चए थो त ही मिल्कियत सिंधियुनि जी आहे, ही ॿेट असां सिंधियुनि जा आहिनि। तव्हां पंजाब ऐं पंजाबी फ़ौज ऐं चाइना ऐं सीपेक जी पी जी मिल्कियत न आहे, ही सिंधियुनि जा ॿेट आहिनि। जॾहिं त ॿिए इन ई आर्टिकल जे ॿी पॉइंट में लिखियलु आहे त ऑल लैंड्स मिनरल्स एंड अदर थिंग्स ऑफ वैल्यू विद इन द कॉन्टिनेंटल शेल्फ और अंडरलाइंग द ocean beyond the territorial waters of Pakistan shall waste in federal government। हाणे उन जो इहो मक़सदु आहे त 12 किलोमीटर जे अंदरि समुंड जे तह में हुजनि या समुंड जे के सुका इलाइक़ा हुजनि, जीअं जज़ीरा जेको समुंड जा सुकल इलाइक़ा हूंदा आहिनि या ॿेट जेके हूंदा आहिनि, त उन हवाले सां ॿियों सेशन इहो थो चए त जेका बि प्रॉपर्टी कुदरती वसीला हुजनि, ज़मीनूं हुजनि, क़ीमती धातु हुजनि, कुझु बि हुजे, उहा सूबे जी या उतां जे इलाइक़नि जी, या जेकॾहिं को बि मुल्क आहे ऐं मुल्क में जेकॾहिं इकाइयूं या सूबा या इलाइक़ा या देहूं ठहियल आहिनि त उहा उन्हनि देहुनि जी, उहा उन्हनि इलाइक़नि जी, उन्हनि माण्हुनि जी मिल्कियत आहे। त जॾहिं ही सभु कानून चवनि था त ही मिल्कियत सिंध जी आहे, त पंजाब पाकिस्तान फ़ौज खे कहिड़ो हक़ आहे त ही असांजा जेको ॿेट पंहिंजे मन मर्ज़ीअ सां खपाए ऐं असां खपाए चाइना खे, सो बि चाइना खे खपाया विया आहिनि ऐं इन जा प्रूफ जल्द अची वेंदा, असांजे साम्हूं अची वेंदा। ही सीपेक जो हिननि प्रोजेक्ट ठाहियो आहे, हिननि खे पैसा खपनि पिया, ऐं जॾहिं 2019 में इमरान ख़ान जेको चाइना जो विज़िट कयो हो त उन टाइम ही जेको अॻे परवेज़ मुशर्रफ डिक्टेटर कोशिश कई त ही ॿेट जेको मलक रियाज़ खे खपाए, पर इहे ॿेट रुकिजी विया ऐं इन खां पोइ हिकु यूरोपियन जेको इन्वेस्टर हुयो उनखे बि हिन ॿेट खपाइण जे हवाले सां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं, पर तॾहिं बि ही प्रोजेक्ट रुकिजी वियो हो। त इन जे करे ही जेको ताज़ो ॿेटनि वारो मामिलो थियो आहे, हाणे मां हिते हिकिड़ी नंढड़ी वज़ाहत रखंदुसि जेका तमामु अहमियत जोगी आहे। पाकिस्तानी फ़ौज, प्राइम मिनिस्टर वफ़ाक छा कयो त 2-3 महीननि खां कराचीअ खे सूबो ठाहींदासीं, कराचीअ खे वफ़ाक जे हवाले कंदासीं, कराचीअ में कमु नथो थिए, कराचीअ में जेको मुल्ला, हाणे मुल्ला जमियत जा मुल्ला चवनि था त सिंध मां जेके ॿहिराड़ीअ मां जेको सिंध जा माण्हू अचनि था उन्हनि जो कराचीअ ते हक़ कोन्हे, बाक़ी तव्हांजे पीउ जी जाइदाद आहे, तव्हांजो हक़ आहे, असांजा शहर आहिनि, असां जीअं उन्हनि खे हलायूं, जीअं रखूं, असां जीअं उन्हनि शहरनि में कमु कयूं, उहो असांजो हक़ आहे, तव्हांजे पीउ जी जाइदाद न आहे जो तव्हां असांखे वेही डिक्टेट कयो त तव्हां जेको अंदरूने सिंध जा ॼट आहियो ऐं जेको सादा आहियो। न, असांजा असां सिंधी दुनिया में मञियल, हर शोबे में मञियल मुख़्तलिफ़ इदारनि में वेठा आहियूं। तव्हांजी इहा भुल आहे, तव्हांजी इहा नासमझी आहे जो तव्हां इहे असांजे लाइ गुथा लफ़्ज़ हमेशह ॻाल्हाईंदा रहिया आहियो त सादा सिंधी ऐं सादा माण्हू ऐं सिंधी माण्हू ऐं न, असां तारीख़ में असांजी तारीख़ सिंध जी तारीख़ जेकॾहिं 5000 साल अॻु बि ॾिठी वञे त असां दुनिया खे कपिड़ो, ही जेको कपिड़ो असां दुनिया खे ॾिनो, ट्रेड रूट्स असां दुनिया खे ॾिना, अॼु बि सिंध जा नौजवान, सिंध जो जेको बि माण्हू आहे, सिंध जो जेको बि रहाकू आहे, उहो एॾो ई सुलझियल, सुठो ऐं शऊर रखंदड़ आहे। तव्हां जेको पंहिंजी मुलायत जा चकर कयो था उन्हनि जी असांखे का ज़रूरत कान्हे, असां पंहिंजो पाण खे सुञाणियूं था ऐं असांखे पंहिंजी ख़बर आहे त असां केरु आहियूं।